अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। दहशतगर्दनि सां 1000 सालनि ताईं विढ़ण लाइ तयार आहियूं। 40 कलाकनि दौरान 145 दहशतगर्द मारिजी विया आहिनि, जिन जा लाश असां वटि मौजूद आहिनि। ग्वादर में 5 औरतुनि ऐं 3 मासूम ॿारनि खे शहीद कयो वियो। नोशकी हाणे मुकमल तौर ते क्लियर आहे। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरफराज़ बुगटी वधीक चयो आहे त बलूचिस्तान में कॾहिं बि ताक़त जो इस्तेमालु नाहे कयो वियो। दहशतगर्दी खे महरूमी सां ॻंढणु ग़लति आहे। ही क़ौमियत जी न पर दहशतगर्दी जी जंग आहे जंहिंखे शिकस्त ॾींदासीं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त बलूचिस्तान में हमलनि खे मुकमल तौर ते नाकाम बणाए छॾियो। दहशतगर्द साथियुनि जा लाश छॾे फरार थी विया। हमलनि में 2 हंधनि ते औरतूं इस्तेमालु थियूं। हे माण्हू औरतुनि ऐं ॿारनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ वधीक चयो आहे त गिरफ़्तार दहशतगर्दनि ॿुधायो त हमलनि में भारत मुलविस आहे। उन्हनि जा प्लानर ऐं हैंडलर अफ़गानिस्तान में मौजूद आहिनि। मिसिंग पर्सन्स जो मामलो मुकमल तौर फ्रॉड आहे। लापता माण्हू BLA जा मेंबर आहिनि या ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि। KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में के कमज़ोरी या शक जी गुंजाइश न आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दी रियासती जी ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमी सलामती ख़िलाफ़ खुलियल अगराई आहे। हमलनि जी मज़म्मत कयूं था। वज़ीर आला KPK वधीक चयो आहे त बलूचिस्तान में मासूम शहरियुनि ऐं औरतुनि खे निशानो बणाइण बर्बरियत आहे। पाकिस्तान पूरी कुवत सां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कंदो। अमेरिका जी वक्ती सफ़ीर नेटली बेकर पारां बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। नेटली बेकर चयो आहे त हमलनि जी ज़िम्मेवारी BLA क़बूल कई आहे। अमेरिका BLA खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾेई चुको आहे। पंहिंजे बयान में नेटली बेकर वधीक चयो आहे त अमेरिका पाकिस्तान जो साबित क़दम शराकतदार आहे। अमेरिका तरफ़ां दहशतगर्दी जे मुतासिर ख़ानदाननि ऐं मुतासिर माण्हुनि सां दिली हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयूं था। सऊदी अरब पारां बि बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब जे वॾी वज़ारत चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि ते गिरती आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी फाही अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो भुट्टो फाही रेफरेंस में तफ़सीली नोट जारी। 24 सफ़नि ते बदल तफ़सीली नोट में अॻूणे चीफ जस्टिस नसीम शाह जे इंटरव्यू जो बि हवालो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर तफ़सीली नोट में चयो आहे त अॻूणे चीफ जस्टिस पाण एतराफ़ कयो त भुट्टो फाही केस जो फ़ैसिलो दबाव में ॾिनो वियो। उन में को शक नाहे त उहो हिकु अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर वधीक चयो आहे त भुट्टो केस जी ॿुधणी कंदड़ जज मुबैना तौर अपील जी ॿुधणी दौरान कावड़ में हुआ, जंहिंसां आज़ाद ज़हन सां फ़ैसिले जो इम्कान ख़त्म थी वियो हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी रखणु चाहियूं था। ॾिसंदासीं त ईरान जे हवाले सां छा करे सघिजे थो। मंसूबो उहो आहे त ईरान ॻाल्हियूं करे ऐं उहे नतीजो ॾींदड़ हुजनि। हिकु इंटरव्यू में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। पंहिंजे सियासी इरादनि बाबति इतिहादुनि खे दाही ॿुधाईंदा। डीज़ल 11 रुपया 30 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जो अघु बरक़रार। हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो। अघ में वाधि बहद डीज़ल जो फ़ी लीटर 268 रुपया 38 पैसनि जो थी वियो। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 253 रुपया 17 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते कुझु दूरियूं सियासत पियूं कनि। कहिड़े कानून में आहे त सूबे जे कंहिं इलाइक़े खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। चीफ जस्टिस खे अदालती जांच लाइ ख़त लिखियो आहे। मुतासिरनि सां गॾु आहियूं। शाहपुर चाकर बसां PPI अॻवान आजिज़ धामरा सां वालिद जी वफ़ात ते ताज़ियत बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त झोल जी ॿारड़ी कुते जे ॾाढण सबबि फ़ौत थियण जो नोटिस वरितो आहे। थर में ॿार फ़ौत थियण जे हवाले सां ग़लति बयानी कई पई वञे। 1 महीने जो ॿार ग़िज़ाई खोड़ सबबि कीअं फ़ौत थींदो। हुरनि जे रुहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त मुंहिंजा फ़ैसिला मुंहिंजी हयाती ताईं क़ाइमु रहंदा। ख़लीफ़नि जमायत जी न्याणियुनि ते बुरी नज़र रखी ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा कया। उन करे सख़्त फ़ैसिला कया आहिनि ऐं जमायत जी भलाई लाइ तब्दीलियूं आंदियूं। सांगर वेझो ओद शरीफ़ में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर पागारे वधीक चयो आहे त फ़ौज मुल्क खे मज़बूत रखे वेठी आहे। फ़ौज सरहदुनि जो दिफ़ा करे पई, उन करे असां सुकून सां सुम्हूं था। मूं बैंक अकाउंट में चंदो जमा कराइण जो नाहे चयो। मुंहिंजो को बि बैंक अकाउंट या सोशल मीडिया अकाउंट न आहे। सूबाई गृह वज़ीर सियाउल हसन लंजार चयो आहे त कश्मीर में 26 धाड़ेलनि हथियार फिटा कया आहिनि।
गुज़िरियल ॾींहुं सकर में 12 धाड़ियल पुलिस वटि पेश थिया। कचे में पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन सबबि धाड़ियल पाण मुरादो सरेंडर करे रहिया आहिनि। पंहिंजे बयान में गरू वज़ीर वधीक चयो आहे त कचे में मुकमल अमन थियण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। आख़िरी धाड़ियल जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चङे मुड़ुस समेत 2 ॼणा क़त्ल। बख्शापुर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में डोमकी बिरादरी जो चङो मुड़ुस ज़ाकिर हुसैन मारिजी वियो। ज़हरन मूजिबि वाक़ियो बंगवार ऐं डोमकी बिरादरी में हलंदड़ तकरार खां पेश आयो आहे। मुबारकपुर वेझो हथियारबंदनि तां नौजवान गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ अलण लंजवानी वासी लुत्फुल्ला लंजवानी मारिजी वियो। वारसनि जो धरणो, कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।